ऐं अॼु उहो बदबख्त गुस्ताखे अंबिया कुत्तो अॼु वरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी शान में गुस्ताखी जे लाइ कार्टून ठाहिण जे लाइ मैदान में निकितो, उनखे रिलीज़ करण जे लाइ निकितो। असांजे मुसलमान जे कन ते जूं कोन चुरी, अॼु पूरी दुनिया तबाह थी वई आहे, मुसलमान जे कन ते जूं कोन चुरी। फलस्तीन पूरो तबाह थी वियो, मुसलमान जे कन ते जूं कोन चुरी। बर्मा जे न्याणियुनि जो ज़िंदान जो छातियूं कटे कबाब ठही विया, मुसलमान जे कन ते जूं न चुरी। ऐं मुंहिंजा सोना कश्मीर में हर रोज़ हज़ारनि न्याणियुनि जूं इज़तूं नीलाम थींदियूं रहियूं, मुसलमान जे कन ते जूं न चुरी। शाम सॼो तबाह थी वियो, मुसलमान जे कन ते जूं न चुरी। मुंहिंजा सोना इराक सॼो तबाह थी वियो, अमरीका बदमाशियूं कंदो रहियो, कंहिंखे का परवाह कोन्हे। मूंखे त मानी ढो ते मिले पई न, ऐं त सुतो पियो आहियां, मुंहिंजा ॿार त महफ़ूज़ आहिनि। ओ मुंहिंजा सोना कालो की ॻाल्हि आहे, फ़लस्तीन जे अंदरि नंढड़ा नंढड़ा ॿार बुख जे करे मरी विया, सीउ जे करे मरी विया, पर मुंहिंजे मुसलमान ते को फ़र्क़ु न पियो। महबूब जी इज़त और नामूस जे मथां हमला थींदा रहिया, मुंहिंजे मुसलमान खे को फ़र्क़ु न पियो। महबूब जा गुस्ताखी जा खाका ठहंदा रहिया, मुंहिंजे मुसलमान खे फ़र्क़ु कोन पियो। पाकिस्तान में आईन जे अंदरि ख़त्म नबूवत जो शिकूं कटिजंदियूं रहियूं, असांजे मुसलमान खे को फ़र्क़ु कोन पियो। ऐं अॼु उहो बदबख्त गुस्ताखे अंबिया कुत्तो अॼु वरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी शान में गुस्ताखी जे लाइ कार्टून ठाहिण जे लाइ मैदान में निकितो, उनखे रिलीज़ करण जे लाइ निकितो। असांजे मुसलमान जे कन ते जूं कोन चुरी। इहो उहो वक़्तु आहे जो असांखां अल्लाह बि नाराज़ आहे, अल्लाह जो हबीब बि नाराज़ आहे। पर यार सोना छा कजे? अल्लाह खां दुआ घुर, शल अल्लाह ईमान जी हिफ़ाज़त करे, शल अल्लाह मूं जहिड़े कमीने खे गैरत ॾे, शल अल्लाह मूंखे ॻाल्हाइण जी जुरत ॾे, शल अल्लाह मूंखे मैदान में बीहण जी जुरत ॾे, अल्लाह मूंखे हक़ सां गॾु बीहण जी जुरत ॾे। अॼु त ॻाल्हि ई ख़त्म थी वई। नादा कहिड़े मुंहं सां असां ईमान जी सलामती घुरियूं? असां वटि त का शइ ई कोन बची आहे, असांजूं त झोलियूं ख़ाली आहिनि, का शइ कोन्हे असां वटि। न असां वटि अमल आहे, न असां वटि एहसास आहे, असांजे दिलि में एहसास बि ख़त्म थियो। बाए नाकामी मताए कारवां जाता रहा, कारवां के दिल से एहसासे से जाता रहा। अॼु पूरी दुनिया लुटिजी वई, मुसलमान खे एहसास बि कोन्हे त मुंहिंजी ज़िम्मेदारी छा आहे। पर यार दुआ घुर, अल्लाह मुझे अमलन दे न ॾिसे ऐं मुंहिंजो ख़ात्मो ईमान ते करे, मुंहिंजे अमलन दे न ॾिसे। मुझे अमलन दे ॾिसंदो, अदल करी ते थर थर कंबर ऊचिया शाना वाले, तुझे फज़ल करी ते बख्शे जामन में जहे मुंह काले। अल्लाह अकबर। मुंहिंजी औकात कोन्हे, मुंहिंजी हैसियत कोन्हे, मां ॾाढो कमीनो गुनाहनि भरियो ऐबन भरियो आहियां, पर यार महबूब करम नवाज़ी कनि त वॾी ॻाल्हि आहे।